ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 19 में ॾिठो त भगवान श्री कृष्ण उद्धव जी के चइन क़िस्मनि जी भक्ति ॿुधाइनि था। सबई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 20 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण जो माया खां छुटण जी तजवीज़ ॿुधाइण। प्यारा भक्तों, श्री उद्धव वेनती करे चयो, हे महाप्रभु, मूं तव्हां खां सभु ज्ञान ॿुधी उन जो मतिलबु इहो सम्झियो त संसारी माण्हूअ जो माया में फासणु बुरो आहे ऐं विरक्त रहणु उत्तम आहे। तंहिं करे तव्हां का अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जंहिंमें संसारी माण्हू माया में न फासे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी वेंकटनाथ चयो त हे उद्धव, मूं 3 क़िस्मनि जूं वाटूं संसारी जीवन जे भवसागर पार लंघण वास्ते तोखे ॿुधायूं। हिकिड़ी वाट ज्ञान, ॿी वाट कर्म ऐं टी वाट आहे भक्ति। जंहिंखे ज्ञान मिलियो सो संसारी माया ऐं मोह में नथो फासे। जेको संसार जी प्रीत में फाथल आहे तंहिंखे शुभ कर्म करणु घुरिजे। जेको माण्हू पंहिंजो मन कुझु ज्ञान ॾांहुं लॻाए संसारी माया में फासे थो, तंहिंखे भक्ति करणु वाजिबु आहे। जेसिताईं मुंहिंजी कथा ॿुधण में उन जी प्रीत नथी रहे, संदसि मन संसारी माया खां अलॻि नथो थिए, तेसिताईं शास्त्र मूजिबि कर्म कंदो रहे ऐं संसारी सुख मिलण में सुर्ग वञण जी कुझु बि ख़्वाहिश न रखे। उन कर्म करण सां बिना इच्छा बि इहो सुख मिलंदो। तंहिं करे माण्हूअ खे घुरिजे त 8 ई पहर परमेश्वर जो ध्यानु रखी शुभ कर्म शुरूअ खां कंदो रहे। जेसिताईं हथ पेर नक कन ऐं अखियुनि वग़ैरह सभिनी इंद्रियनि में सुमर्थी रहे थी, तेसिताईं सभु कर्म चङी तरह थी सघनि था। वॾपण में इंद्रियनि जी ताक़त घटिजी वञण सां को बि कर्म विधीअ मूजिबि थी नथो सघे। तंहिं करे कॾहिं बि इहो वीचार करणु न घुरिजे त हाणे जवानीअ में दुनिया जा सुख ॾिसी वठां, वॾपण में परलोक जो सोच कंदसि। इन लाइ जो माण्हूअ जो बदन वण वांगुरु आहे, जंहिंखे वढण वास्ते राति ॾींहुं उन ते काल रूपी काठेर कुहारो पियो हणे। ख़बर न आहे कहिड़े वक़्तु ई वण रूपी बदन किरी पवे। तंहिं करे माण्हूअ खे दुनिया जी मोहबत खां अलॻि रही राति ॾींहुं पंहिंजे मौत खे यादि रखणु ऐं मुंहिंजे चरणनि जो ध्यानु करणु वाजिबु आहे, जंहिंमें उन जी मुक्ति थींदी। हाणे ॿियो ज्ञान ॿुध। हिकिड़े वण ते 2 पखी आखेरो ठाहे रहंदा हुआ। जॾहिं उन वण खे काठेर वढणु लॻो, तॾहिं हिकिड़े पखी चयो त हितां उॾामी हलो, ॿिए चयो त वेठो रहो। पर जीअं उॾामी वञण वारो पखी जीअरो बचियो ऐं वेही रहण वारे दुख पातो,
तीअं माण्हू बि संसारी माया छॾे ॾियण सां मुक्ति ऐं उन सां गंढिजी रहण करे आवागमन खां नथो छुटे। टियों ज्ञान ही आहे त माण्हूअ जो शरीर ॿेड़ीअ वांगुरु ॼाणी गुरूअ खे काईंदड़ ॼाणणु घुरिजे, यानी के नाहक ॼाणणु घुरिजे। इहा ॿेड़ी समुंड में पयल रहे थी, जंहिंखे हवा रूपी मुंहिंजे चइननि जो ध्यानु किनारे ते पहुचाइण वारो आहे। जेको ॿेड़ी रूपी माण्हूअ जो तन पाए भवसागर पार लंघण जी तजवीज़ नथो करे, तंहिंखे वॾो मूर्ख आत्मघाटी ॼाणणु घुरिजे। जेसिताईं माण्हू ज्ञान जी वाट सां पंहिंजे मन खे कुमार्ग वञण खां नथो रोके, तेसिताईं खेसि घणो ई दुख मिले थो। तंहिं करे मन चंचल खे कुकुर्म करण खां आहिस्ते आहिस्ते रोके त कुझु ॾींहं में अहिड़ी साधना करण सां उन जो चित अलॻि थी सघे थो। जॾहिं माण्हूअ जो मन अलॻि थी मुंहिंजी तरफ़ लॻे थो, तॾहिं हू वरी संसारी माया मोह में नथो फासे ऐं हर रोज़ु उन जे हिर्दे में मुंहिंजी भक्ति वधे थी। जेको पंहिंजे वर्ण ऐं आश्रम जो धर्म पाले, मुंहिंजे चइननि में प्रीत रखी ऐं मन में उन ॻाल्हि जी पक रखे थो त हरी चइननि में ध्यानु धारण जे प्रताप सां संसारी माया छॾिबी वेंदी, सो ज़रूरु मुक्तिअ खे पाईंदो। हे प्यारा उद्धव, भवसागर पार लंघण वास्ते भक्ति जहिड़ी ॿी उत्तम तजवीज़ कान्हे। मुंहिंजे भगत खे मुक्तिअ जी बि ख़्वाहिश नथी थिए। चइनि क़िस्मनि जी मुक्तिअ खे मूं खां न घुरणु, पर भक्तिअ खे उन खां बि वधीक चङो ॼाणणु घुरिजे। जंहिं ते मां कृपा करियां थो, तंहिंखे भक्ति मिले थी। ख़ुदि ब्रह्मा ऐं ॿिया देवताऊं उन जे दर्शन जी ख़्वाहिश रखनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो 20हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।